ज़ियारत असांखे नसीब थी। अल्लाह ताला खां दुआ घुरां थो त इहो अज़ीम शान इज्तिमा लगातार जारी रहे इंशा अल्लाह। दोस्तों, मुझे अॼु को मौजू आहे दौर हाज़िर जा फितना। ये इंतहाई अहम मौजू आहे। इन जे करे जो ये मुख्तलिफ किस्म जा फितना असांखे पंहिंजे घेरे में आणे चुका आहिनि। असांजा केतिरा दोस्त अणॼाणाई में उन्हनि जो शिकार थी चुका आहिनि। काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके इन्हनि फितननि खे सुञाणनि ई कोन था। तंहिंजे करे शरीयत असांखे इहा बि तालीम ॾिनी आहे त माण्हुनि खे अव्वल सुञाणप कराई वञे। सही बुखारी जी हदीस आहे, सैयदुना हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाहु अन्हु चवे थो, कान अन्नासु, माण्हू जेके हूंदा हुआ, यसअलून रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल खैर। सहाबा जेके माण्हू हुआ, इंसान हुआ, से अल्लाह जे रसूल खां खैर जे मुतलिक सुवाल कंदा हुआ त भलाई कहिड़ी शइ आहे। खैर कहिड़ो आहे, भलाई जो कमु कहिड़ो आहे, नेकी जो कमु कहिड़ो आहे। पर चवे थो आऊं अल्लाह जे रसूल खां शर बाबति सुवाल कंदो हुअसि। शर कहिड़ो आहे, अल्लाह जे नबी मूंखे ॿुधायो, सुञाणप करायो। छाजे करे मखाफ़त कहिड़ो कमु शर आहे, कहिड़ो अमल शर आहे। त शर जी सुञाणप तमामु ज़रूरी आहे, ख़ुसूसन इन दौर जे अंदरि। इन में को शक कोन्हे, सोशल मीडिया जे आम थियण खां पोइ फितना वॾे तादाद में ज़ाहिर थी चुका आहे। अॻिते किन जो ज़िक्र करण वारो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, असांखे 1400 साल अॻु में ॿुधाए विया। हदीस आहे सही मुस्लिम जी, पाण फरमाइनि था, बादिरो बिल आमाल, नेक अमलनि में जल्दी करियो, तकड़ करियो, देर न करियो। छाजे करे जल्दी करियो? पाण फरमाइनि था, फितना ईंदा। फितना जी रात जी ऊंधाई थींदी आहे, उन ई वांगुरु रात जी ऊंधा में तव्हां तजुर्बो कयो हूंदो, ख़बर कोन पवंदी आहे त रस्तो सही आहे ग़लति आहे। जे रस्ते ते वञा पियो दुरुस्त आहे या ग़लति आहे, कहिड़े तरफ़ वञा पियो ख़बर कोन पवंदी आहे। बाद औकात के ख़तरनाक जानवर ते के ज़हरीले जीत ते पैर ॾेई छॾींदो आहे। बाद औकात के खॾ में वञी किरंदो आहे। त ये फितना रात जी ऊंधाई वांगुरु हूंदा। मुमकिन आहे को माण्हू गुमराह थी वञे, को माण्हू गुमराही जी खॾ में किरी पवे, दीन बि वञेसि, दुनिया बि वञेसि। अल्लाह जे नबी फरमायो, सूरत हाल छा हूंदी, युस्बिहु रजुलु मोमिनन व युमसी काफिरन, औ युमसी मोमिनन औ युस्बिहु काफिरन। पाण फरमाईंदा, सुबुह जो मोमिन हूंदो, शाम जो काफिर।
अजो दौर आया कोने हिकड़े ॾींहं जे अंदरि माण्हू पंहिंजा क़ीदा चेंज कनि था। सुबुह जो मोमिन शाम जो काफ़िर, या शाम जो मोमिन सुबुह जो काफ़िर। अञा सख़्त लफ़्ज़ हदीस जा जिन ते गौर करण जी ज़रूरत आहे हर माण्हू खे, हत्ता के मौलवी हज़रात खे। यबीयो दीनहू बिअरज़िन मिन दुनिया, पंहिंजे दीन खे दुनिया ख़ातिर विकिणी छॾी। अॼु असां ॾिसूं पिया अहल हदीस जे अंदरि, देवबंदियुनि जे अंदरि, बरेलवियुनि जे अंदरि तव्हांखे अहिड़ा मौलवी मिली वेंदा जेके रवाफ़िज़ जा एजेंट आहिनि, जिन सहाबा किराम ते आङुरियूं खयूं आहिनि, गंदी ज़बान इस्तेमाल कई आहे। ऐं चाहियां त नाला वठी सघां थो। इहा न ॾिस अहल हदीस सहाबा जे बारे में बदज़बानी करे, बदगुमानी करे, तनकीद करे, जरह करे। तव्हांखे केतिरा मिली वेंदा, पर अल्हम्दुलिल्लाह सिंध में अहिड़ा माण्हू घटि आहिनि। छो? सभ खां पहिरीं त अल्लाह जो फज़ल, अल्लाह जी महिरबानी। ॿिए नंबर ते यादि रखो, सिंध जे अंदरि शेखुल अरब वल अजम सैयद बदियुद्दीन शाह राशिदी अल्हम्दुलिल्लाह अक़ीदे जे मामले में, मनहज जे मामले में अहिड़ो बुनियाद रखियो आहे जो इंशाअल्लाह अल्लाह जी तौफ़ीक़ सां माण्हू उन ते क़ाइम आहिनि ऐं सहाबा जे बारे में बदगुमान कोन थिया आहिनि। ॿिए नरमियूं कई वञनि, दीन खे विकियो आहे दुनिया ख़ातिर, दुनिया जी लालचनि जे करे, वोटनि जे करे। स्टेज ते बीठा आहिनि साहबा जो दुश्मन, उनजे हथ में हथ विझी बाहू मथी। कब्रनि जो पुजारी हथ में ॾेई वठी। या दीनी गैरत, या तौहीदी गैरत। मोमिन जे अंदरि तौहीद जी गैरत हूंदी आहे, अल्लाह जे दीन जी गैरत हूंदी आहे, सहाबा जनाब गैरत हूंदी आहे, प्यारे पैगंबर जनाब गैरत हूंदी आहे। दीन विकिणी रहिया आहिनि। मूंखां के अकेलाई में पुछे नाला ॿुधाईंदुसि, नाला त कीअं ज़ालिमनि सहाबा ते हमला कया, कीअं कबर परस्तनि जी उन्हनि तरफ़दारी कई आहे। अल्लाह जे नबी फरमायो कहिड़ा फितना ईंदा। ॿी हदीस में पाण फरमाइनि था तमूजु का मौजिल बहर। छा प्यारे पैगंबर सम्झाणी ॾिनी आहे। कॾहिं कराची जे समुंड ते वञी पियो, हिकिड़ी छोली ईंदी, अची किनारे सां लॻंदी, ख़तम थींदी, वरी पोयां ॿी छोली, वरी उहा लॻंदी, किनारे ते ईंदी, ख़तम थींदी, वरी पोयां टी मौज या छोली लगातार ईंदियूं आहिनि। ऐं तव्हां नोट कयो हूंदो जेका पोयां छोली ईंदी पई आहे उहा पहिरीं खां वॾी हूंदी। माना अहिड़े तरीक़े सां फितना ईंदा। ऐं हिकु हदीस में पाण फरमाइनि था तोरज़ुल फितनु अलल क़ुलूब कल हसीर ऊदन ऊदन। मुस्लिम शरीफ हदीस आहे। फितननि जो हमलो दिल ते थींदो, छो त अल्लाह जे नबी फरमायो आहे जिस्म जे अंदरि ही जेको उज़ो आहे न सुधरी वियो, पूरो इंसान सुधरी वेंदो। जेकॾहिं दिल ख़राब थी वई, पूरो इंसान ख़राब थी वेंदो। फितननि जो हमलो दिल ते थींदो। अल्लाह जे नबी फरमायो कहिड़े तरीक़े सां, पाण मिसाल ॾेई सम्झाइनि था, तव्हां ॿारहाड़ी जा माण्हू सम्झी सघो था। कॾो तव्हां ॾिठो आहे चटाई, उन में कंधा मिलियल हूंदा आहिनि, तव्हां ठाहींदा आहियो कहिड़ो पाण वटि उहो माना आहे जेको पतो थींदो आहे, सिंधी में छा चवंदा आहिनि, पंड पंड, उन वञा ठाहींदा आहियूं न। जॾहिं सुकी वेंदो आहे पोइ उनखे पाण में मिलाईंदा आहियूं, तॾहिं तॾो तयारु थींदो आहे। हाणे हिन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, इहे जेके पन हूंदा आहिनि सुकल, इहे पाण में मिलियल हूंदा आहिनि, मरबूत हूंदा आहिनि, अलॻि कोन हूंदा आहिनि। अल्लाह जो नबी ॿुधाइण चाहे थो ये फितना लगातार ईंदा, हिकिड़ो फितनो वियो पोयां ॿियो, पाण में मिलियल हूंदा, मरबूत हूंदा, ॻंढियल हूंदा। अॼु दौर अची चुको आहे। अहिड़े दौर में बचाव आहे। ऐं ॿुधायां थोरे मुख़्तसर तरीक़े सां,
अल्लाह के कलाम सां वाबस्तगी, प्यारे पैगंबर के कलाम सां वाबस्तगी ऐं उलमा जी दोस्ती बुनियाद। उलमा सां गॾु रहण, कुरान हदीस के मज़बूत चबण बचाव जो सब खां वॾो ज़रियो आहे। कहिड़ा कहिड़ा फितना हींअर सिंध जे अंदरि ख़ुसूसन असीं नोट करियूं पिया। हिकिड़ो वॾो फितनो आहे जेको सोशल मीडिया ते बि आहे, तालीमी इदारनि में बि आहे, अदीब उन जे अंदरि गर्क आहिनि, साफ़ी मुलवस आहिनि। कहिड़ो फितनो? इल्हाद जो फितनो। अॼु तव्हांजे सिंध में मुल्हिद वधनि पिया। ॾिसो था न सोशल मीडिया ते कीअं बुत परस्ती जी वकालत कई पई वई। बुत परस्ती जी वकालत ऐं अचां थो उन ॻाल्हि ते। हिते अहिड़ा माण्हू वॾे तादाद में तव्हांखे मिली वेंदा जेके चवनि था त ही काइनात जेका आहे ख़ुदि ब ख़ुदि पैदा थी वई आहे, इन जो को ख़ालिक न मिली वेंदो। बाबा आया आहियूं दुनिया में, पैदा थी वई आहे इत्तफ़ाक़न, गुज़ारे ज़िंदगी मरी वेंदासूं, तंहिंखां पोइ को पुछाणो कोन्हे न की बाद में का ज़िंदगी आहे। पर जेकॾहिं तव्हीं सुवाल करियो उन्हनि जाइलनि खां त जेकॾहिं आऊं तव्हां खां पुछां त ही मोबाइल ख़ुदि ब ख़ुदि ठही वियो, तव्हां तस्लीम कंदो? कॾहिं बि न। हालांकि मोबाइल मामूली शइ आहे, त हेॾी सारी काइनात जंहिंमें तव्हांखे हर जाइ ते नज़म नज़र ईंदो, ऑर्डर नज़र ईंदो, डिज़ाइन नज़र ईंदो, छा इहा काइनात बिना ख़ालिक जे पैदा थी वई? वही सोचो, साइंस चवे थी धरती सिज खां 9 करोड़ 30 लख मैल परे आहे। 9 करोड़ 30 लख मैल परे। ऐं इहा बि ॻाल्हि आहे पूरी काइनात जे अंदरि वाहिद धरती आहे जिते ज़िंदगी आहे। कंहिं सियारे ते ज़िंदगी न मिली आहे, न मिली सघंदी। हाणे पुछां थो, इत्तफ़ाक़ थियो अव्हां जे बकौल 9 करोड़ 30 लख मैल परे आहे, ख़बर अथो जेकॾहिं अञा परते हुजे हा पाण सभ जा सभ सर्दी जे करे मरी वञो, ॼमी वञो। क़रीब हुजे हा सिज खे, वेझी हुजे हा, सभु सड़ी रखंदी वञो। हाणे ॿुधायो धरती खे इन फ़ासिले ते केरु रखियो आहे? छा ख़ुदि ब ख़ुदि रखिजी वई? मुंहिंजे परवरदिगार उनखे रखियो आहे, अल्लाह इन जाइ ते रखियो आहे, ख़ुदि ब ख़ुदि कोन्हे। जीअं साइंस तहक़ीक़ कंदी वञे पई, जेके गैर जानिबदार साइंसदान आहिनि से अल्लाह जे वजूद जा क़ाइल आहिनि, उन दलील ॾिनाई। टे दलील तव्हांजे साम्हूं साइंसदाननि जा पेश करियां थो, जिन जा हवाला मूं वटि किताबनि में मौजूद आहिनि। पहिरियों हवालो सर जेम्स जीन्स जो, बरतानवी माहिर तबियात हो, रियाज़ी जो माहिर हो सर जेम्स जीन्स, वॾो साइंसदान हो। उन रद्द कयो दहरिन जो जेके चवनि था त काइनात ख़ुदि ब ख़ुदि पैदा थी वई। उन जो ॻाल्हि ॿुधो, इहो मिसाल ईअं आहे त 6 भोलड़ा बांदर, उन्हनि खे पाण टाइपराइटर ॾियो। उन दौर में टाइपराइटर हो, हींअर कंप्यूटर आहे। 6 भोलड़ा विहारजनि इन ई कंप्यूटर ते ऐं उन्हनि खे चइजे त बाबा तव्हां कंपोज़ करियो। उहे आङुरियूं पंहिंजूं हणंदा वञनि बटननि ते। इहे भला सोचियो, लगातार सालनि जा साल उहे टाइप कनि, उन खां पोइ छा विलियम शेक्सपियर जो को ड्रामो या नज़म उन मां निकिरी ईंदो? छपजी निकिरी ईंदो? भई चओ था काइनात इत्तफ़ाक़ सां आहे, 6 भोलड़ा विहारियो, उहे कंपोज़ कंदा वञनि ऐं कंपोज़िंग खां पोइ सालनि जा साल कंपोज़ कंदा वञनि। उन्हनि मज़ा विलियम शेक्सपियर जेको मशहूर अंग्रेज़ शाइर हो, उन जो को नज़म या उन जो को ड्रामो निकिरी ईंदो? इम्कान आहे? ज़रे बराबर को। अमेरिका जो क्रेसी मॉरिसन कीमिया जो माहिर हो, वॾो साइंसदान हो, उन वरी हिकिड़ो ॿियो मिसाल ॾिनो। ये मिसाल तव्हांजे लाइ बि कॾहिं को दहरियो टकरे जवाब ॾियोसि। जेको चवे थो इत्तफ़ाक़ सां काइनात पैदा थी आहे, उनखे चओ इत्तफ़ाक़ तूं करे ॾेखार। पहिरियों मिसाल आयो, ॿियो मिसाल चवे थो क्रेसी मॉरिसन, तव्हां 10 चिठियूं खणो। तव्हां कढंदा आहियो न, पंहिंजो वीसी में नंबर कढंदा आहियो न,
10 चिठियूं खणो, हिक खां वठी 10 नंबर लिखो, हिक खां वठी 10 नंबर, पोइ चिठियूं बंदि करियो। हाणे कंहिंखे बि चओ त इहे खोले, पर जॾहिं खुलनि त हिक खां वठी 10 ताईं तरतीब वार खुलनि, सीरीज़ में खुलनि। पहिरीं नंबर वारी खुले, पोइ 2 नंबर वारी, पोइ 3 नंबर वारी, पोइ 4 नंबर वारी, वेंदे 10 ताईं। चवे तो तव्हीं लखे साल तजर्बो करियो, कॾहिं 10 पर्चियूं नंबर वार कोन निकिरनि। जंहिं दुनिया में इहो नंढो इतफ़ाक़ थी नथो सघे, तूं चवीं थो हेॾी वॾी काइनात बिना ख़ालिक जे पैदा थी वई इतफ़ाक़ सां। टियों मिसाल फ्रेड हाइल जो, बरतानवी हो, मशहूर जेको माना फलकियात जो माहिर, हाणे मूं मुंहिंजे ख़्याल में कुझु साल थिया आहिनि। फ्रेड हाइल उन वरी हिकिड़ो ॿियो माना मिसाल ॾिनो, उहो चवे थो जेके चवनि था त काइनात ओचितो पैदा थी वई आहे, इहो ईअं आहे त हिकिड़ो वॾो ज़ोरदार वाचूड़ो लॻे, ज़ोरदार वाचूड़ो लॻे, गंद किचिरो गॾु थी वञे ऐं उन मंझां बोइंग 747 जहाज़ तयारु थी वञे। थींदो वाचूड़ो लॻे किन किचिरे मंझां 747 बोइंग जेको वॾो जंबो जेट आहे, छा तयारु थी वेंदो हुयो? इहो इतफ़ाक़ थी सघे थो? अल्लाह जा बालो केॾी जाहिलाना ॻाल्हि आहे, हेॾी सारी काइनात इतफ़ाक़ सां। बल्कि हिकिड़ो ॿियो दलील तव्हांखे ॾींदो हलां, अहिड़ा अज़ीम दलील आहिनि अल्लाह ताला जी अज़मत जे लाइ। हाणे माना BBC जी रिपोर्ट आई आहे 23 नवंबर 2024, अॼु बि खोले ॾिसो हुनजो पेज, 23 नवंबर 2024 साइंसदाननि तहक़ीक़ कई आहे मख ते। हीअ जेका मख आम जेका उॾामे पई, उन्हनि चयो हिन जो दिमाग़ सुई जे मथे खां बि नंढो आहे, सुई जे मथे खां बि नंढो आहे, पर हुनजे अंदर 1,30,000 सेल ऐं दिमाग़ जे अंदर 5 करोड़ खां ज्यादा कनेक्शन आहिनि। उन्हनि चयो कि तहक़ीक़ कई आहे, ऐं तव्हां बि इहा शइ ॾिठी हूंदी, मुशाहिदो कयो हूंदो त मख खे तव्हां धक हणण जी कोशिशि कंदो, भले पुठियां वेठल हुजे उॾामी वेंदो, घणो के धक हणण कोन ईंदी। उन चयो छाजे करे? 5 करोड़ जेके दिमाग़ जे अंदर कनेक्शन आहिनि, उहे फौरन उतां दिमाग़ खां मैसेज मोकिलीनि था, पैगाम मोकिलीनि था उनजे पेरनि ॾांहुं, जेके पोयां पेर आहिनि। जीअं तव्हां वेझा थियो था, मख खे ख़बर पइजी वञे, फौरन उॾामियो। छा इहो इतफ़ाक़ आहे? दुनिया जेके साइंसदान में ताक़त, एतिरो कंप्यूटर मूंखे ठाहे ॾेखारे, सुई जे मुंहुं खां मथे खां नंढो, 1,30,000 सेल, एतिरे नंढड़े दिमाग़ जे अंदर 5 करोड़ खां मथे उनजा कनेक्शन। छा इहो इतफ़ाक़ आहे? ॿियो मिसाल ॾींदो वञां, ॾिसो काइनात के अंदर इस्तिस्ना आहे न, पूरी दुनिया जे अंदर किथे ज़िंदगी कोन्हे, हिते आहे। साइंसदान चवंदा इस्तिस्ना इज द साइन ऑफ इंटरवेंशन, इहा निशानी आहे त मुदाख़लत थी आहे, माना को ख़ालिक आहे जंहिं सिर्फ़ हिकु जॻह ते ज़िंदगी रखी आहे। इस्तिस्ना, इंटरवेंशन, मुदाख़लत जो सबूत आहे त का हस्ती आहे जंहिं इहो कमु कयो आहे। असीं हुनखे चवंदा असांजो परवरदिगार रब्बुल आलमीन। ॾिसो आहे हिते बि हिकिड़ी माना तव्हां इस्तिस्ना ॿुधाईंदो वञा, पाण सभिनी खे हिकिड़ो मैदो आहे, मानी खाईंदा आहियूं न, उन मैदे में ईंदी आहे, उतां हज़म थी आंडनि मां निकिरी बाद में गंदगी ऐं किरफ्ती जी सूरत में ॿाहिरि निकिरी वेंदी आहे। इहा अल्लाह जी महिरबानी आहे। ऐं डॉक्टर मूंखां पुछो, इहा बि अल्लाह जी महिरबानी आहे। खाओ था, हज़म थी, उहा गंदगी पेट खां ॿाहिरि निकिरे थी। ख़बर अथव जॾहिं वॾे आंडे जो कैंसर थींदो आहे, अल्लाह महफ़ूज़ रखे हर मुसलमान खे, पर जॾहिं उहो कैंसर थींदो आहे, वॾो आंडो बंदि थी वेंदो आहे ऐं इंसान काकूस करे कोन सघंदो आहे, क़ज़ाए हाजत करे कोन सघंदो। हाणे मूंखे ॿुधायो हालत छा हूंदी? हालत छा हूंदी जेको क़ज़ाए हाजत न करे सघे? तो डॉक्टर छा कंदा आहिनि? साइड खां कोलोस्टॉमी कंदा आहिनि, पेट फाड़े उतां माना वॾे आंडे जो निकाल उन पेट में हिकिड़ी साइड तां रखंदा आहिनि ऐं उतां उन वीचारे अल्लाह रहम फरमाए मरीज़ जी गंदगी उतां निकिरंदी आहे ऐं उते थेली लॻाए छॾींदा आहिनि, बैग। डेली वीचारा माइट अची साफ़ कंदा आहिनि, औलाद हूंदो आहे नेक साले,
उहे चीता साफ़ कंदा आहिनि, गंदगी साफ़ कंदा आहिनि, बदबू थींदी आहे। मूंखे ॿुधायो रब जो असां ते करम नवाज़ी त ॾिसो, अल्लाह जा बानो रब जो एहसान त ॾिसो। इहो कदा हाजत कयूं था, इहा अल्लाह जी महिरबानी आहे। पाण सगोरा ॿाहिरि निकिरंदा हुआ, कदा हाजत करे चवंदा गुफ़रान कर, ऐं मुंहिंजा रब तोखां मग़फ़िरत तलब कयां। इहा अल्लाह जी महिरबानी आहे। कदा हाजत कयूं था। हाणे माखी जी मख दुनिया जे अंदर वाहिद मखलूक आहे जंहिंजा ॿ मैदा आहिनि, ख़बर अथव? ॿ मैदा। हिकिड़ो मैदो पाण खाईंदी आहे खाधो, हज़म थी गंदगी जी सूरत में निकिरी वेंदो आहे, ऐं ॿियो मैदो गुलनि जो रस चूसींदी आहे, उहो अलॻि मैदे जे अंदर जमा थींदो आहे, जंहिंखे पाण सभु मज़ो वठी खाईंदा आहियूं ऐं हज़ारे रुपयनि जे अंदर बोतल ख़रीद कंदा आहियूं। ही मख जेका उॾामे पई, पेट मां गंदगी निकिरे थी, तव्हां खाईंदो? केरु कोन खाईंदो। खाधे में किरी पवे नफ़रत कंदा आहियूं, पर माखी जी मख मां पेट मज़ा जेको मादो निकिरे थो, माखी जी सूरत में सभु मज़ो वठी खाऊं था, हज़ारे रुपया अदा करियूं था। छो त रब चयो आहे फ़ीह शिफ़ाउन लिन्नास, इन जे अंदर माण्हुनि जे लाइ शिफ़ा आहे। ये ॿ मैदा केरु रखिया? छा इत्तफ़ाक़ आहे? ये ॿ मैदा केरु रखिया? अचो अल्लाह जी अज़मत, सियारे जा ॾींहं शुरू थी विया आहिनि। असांजे बदींदा ऐं थरदा तव्हांजे इलाइक़नि जे अंदर जिते समुंड आहे, जिते वॾियूं ढंढूं आहिनि, उते हज़ारनि जी तादाद में पखी अची हिते पहुचनि। साइबेरिया खां, रूस खां, थधनि इलाइक़नि खां गर्म इलाइक़नि में वरी जॾहिं मार्च जो महीनो थींदो आहे मोटी वेंदा आहिनि। हाणे हिकिड़ी वॾी तहक़ीक़ जेका साम्हूं आई आहे त जॾहिं पखी उॾामनि था, हज़ारे मैलनि जो सफ़र तय कनि था, उन्हनि खे कंहिं ॿुधायो त फलाणी जाइ तां वञो, फलाणो रस्तो वठी वञो, उन्हनि वटि को नक्शो आहे? आहे के वटि नक्शो? हज़ारे मैल सफ़र तय कनि था, ऐं साइंसदान चवनि था अजीब ॻाल्हि आहे, विच में समुंड अचे थो, समुंड बाज़ जाईअ ते एतिरा वेकिरा आहिनि जो उॾामी उॾामी मरी वञनि, पर खुश्की न अचे। लेकिन अल्लाह जी कुदरत, इहे पखी समुंड खे उतां क्रॉस कनि था जिते समुंड सोढ़ो हूंदो। केरु रहनुमाई कई? केरु रहनुमाई कई? छा मां पंहिंजे पुट खे सम्झाए वई, पंहिंजे औलाद खे सम्झाए वई? उहे पखी त साल ज़िंदगी घणो करे कोन रहंदा आहिनि, मरी वेंदा आहिनि। इहे नवां पखी अचनि था, केरु रहनुमाई करे थो? को उन्हनि वटि नक्शो कोन्हे, हज़ारे मैल जो सफ़र करे हिते खुश्की जे इलाइक़नि में अचनि था। अल्लाह जी अज़ीम निशानी आहे जेकर इंसान वही गौर करे। ऐं बदबख्त छा था चवनि? सही सभु दुनिया जे अंदर इहो इत्तफ़ाक़ सां थियो आहे, ऐं हर शइ अचानक पैदा थी वई आहे। वरी एतिरे क़दर माना त इहे माण्हू दीन जा दुश्मन आहिनि। जॾहिं ईंदी आहे, तव्हां ॾिसो कुर्बानी जी ईद, तव्हांखे छा चवंदा आहिनि? या रमज़ान जी ईद, ईद उल फितर। बाबा ग़ुलाम क़ौमनि जूं कहिड़ियूं ईदूं? ग़ुलाम क़ौमनि जूं कहिड़ियूं ईदूं? पर जॾहिं होली अचे, दीवाली अचे, सोशल मीडिया भरियो पियो आहे, तव्हांखे मुबारक हुजनि, वाधायूं हुजनि। तो त चयो त ग़ुलाम क़ौमनि जी कहिड़ी ईद थींदी आहे, हाणे हुननि खे तूं मुबारक पियो ॾी? माना दुश्मनी, मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, ॻंढ ॾेई छॾियो, इन्हनि ज़ालिमनि खे दुश्मनी सिर्फ़ इस्लाम सां। हिंदू मत जा औलाद आहिनि, पैरोकार आहिनि, बुतनि जी पूॼा कंदड़ आहिनि। हाणे तव्हां ॾिसो केतिरियूं छोकिरियूं, केतिरा मर्द विया आहिनि इन दीवाली जे मौक़े ते, ऐं उन मंदर में वञी गिड वॼाया अथनि। उते वञी आरती जेका हिन जी थींदी आहे, थाली खणंदा आहिनि जंहिंमें ॾिया ॿारींदा आहिनि, आरती उन्हनि कई आहे। उन्हनि जेको बुतनि जे अॻियां हथ ॿधी बीठा आहिनि, उन्हनि खां दुआऊं घुरियूं अथनि, मंदरनि में विया आहिनि। मूंखे ॿुधायो, जेकॾहिं इहा बुत परस्ती कोन्हे त छा बुत परस्ती ते सिंह थींदा? किथे इस्लाम जो अज़ीम दीन? छा चयो इब्राहिम अलैहिस्सलाम? अताबुदून मा तनहितून, जिनखे हथनि सां घड़ियो था तिन जी पूॼा करियो था, हथनि सां बुत ठाहे वरी हुनजी पूॼा करियो था। अल्लाह अकबर। अल्लाह जे नबी छा फरमायो? सही मुस्लिम जी हदीस आहे त मूंखे रब मोकिलियो आहे छाजे लाइ? कसरिल औसान, त बुतनि खे टोड़े छॾिया।
बुतन खे टोलण जे लाइ मुंहिंजे रब मूंखे मोकिलियो आहे। सही मुस्लिम जी हदीस, मक्को फतह कनि था, 360 बुत रखियल आहिनि बैतुल्लाह जे अंदरि, उन सभिनी खे पाण भॼे घोर घोर कनि था। उन में इब्राहिम अलैहिस्सलाम जो बुत बि आहे, इस्माइल अलैहिस्सलाम जो बुत बि आहे, मरियम अलैहिस्सलाम जो बुत बि आहे। इएं करे कोन था छॾीनि तव्हां इब्राहिम जो बुत छॾे ॾियूं, हाँ इस्माइल अलैहिस्सलाम जो बुत छॾे ॾियूं, न उन्हनि खे बि टुकड़ा टुकड़ा कनि था। पैगंबर आया बुत परस्ती खत्म करण जे लाइ। ये असांजा नाम निहाद मुसलमान बुत परस्ती के हथ ही निकिता। अल्लाह अकबर, ज़ुल्म त ॾिसो। हाणे जॾहिं कुर्बानी कंदा आहियो तव्हां छा चवंदा आहिनि, बाबा ही जेके गुनाह आहिनि, बेगुनाह जेके जानवर लखनि जी तादाद में तव्हीं मारियो था, ग़रीबनि खे पैसा ॾेई छॾियो आहे। हाणे हिंदू किरोड़े रुपयनि जा फटाका साड़ी ॾींदा, इते मशवरो ॾींदा? ॾिसो ज़बान बंदि अथनि। किरोड़े रुपयनि जा फटाका फाड़ीनि था, मशवरो ॾीनि था त इहो फटाका न फाड़ियो, ग़रीबनि जी मदद करियो। बल्कि फटाका फाड़ण, अॼु रिपोर्ट पढ़नि पे इंडिया जी त 14 ते ॿारड़ा अंधा थी चुका आहिनि हमेशह जे लाइ। 150 खां मथे ॿारनि जूं अखियूं मुतासिर थियूं, 14 अंधा थी चुका आहिनि। केतिरनि घरनि खे बायूं लॻियूं, माण्हुनि जो सुख चैन तबाह, घर में माण्हू सुम्ही कोन था सघनि, बीमार वेचारा परेशान हो। ही इबादत आहे, पर उनजी सपोर्ट कई थी वञे, छो इस्लाम जे ख़िलाफ़। ऐं ॿुधाईंदो हलां, इहे माण्हू, मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, इहे इन्हनि जी फंडिंग आहे ॿाहिरां खे। ॿाहिरां जेके एजेंसियूं आहिनि फंडिंग कनि थियूं, इहे कोन्हे अचानक उथिया कोन्हनि, बाक़ाइदा रिथाबंदी आहे, ॿाहिरां खां फंडिंग आहे, पैसा इन्हनि खे मिलनि था। इनजे करे अल्लाह जी मुखालफत, अल्लाह जे रसूल जी मुखालफत, दीन इस्लाम जी मुखालफत ऐं दीन ते हमला। ऐं ॿुधाईंदो हलां, हाणे हिननि खे जवाब। पाकिस्तान जे अंदरि 2 वॾा इदारा आहिनि जिन ते काफ़ी दोस्त विया बि हूंदा खाइण पीअण जे लाइ। हिकिड़ो आहे KFC, ॿियो आहे मैकडोनाल्ड। ख़बर अथव इहे जानवर केतिरा ज़बह कनि था? KFC ऐं मैकडोनाल्ड। KFC जे बारे में अॼु मूं रिपोर्ट ॾिठी चैट GPT ते त 1 साल जे अंदरि 1 अरब कुकड़ियूं ज़बह कनि था। 1 साल में 1 अरब कुकड़ियूं। KFC ऐं मैकडोनाल्ड 1 साल जे अंदरि 70 लख खां वठी 1 करोड़ जॻहियूं ज़बह करे थो। कॾहिं एतिराज़ इन्हनि कयो? ही चैट GPT रिपोर्ट अॼोकी। 1 करोड़ जॻहियूं ज़बह कनि था साल में। कॾहिं एतिराज़ कयो? कोन कंदो, छो त हिननि जी दुश्मनी सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेका आहे इस्लाम सां आहे, के ॿिए मज़हब सां कोन्हे। इहो ई सबबु आहे जेकॾहिं हिकिड़े माण्हू गुस्ताखी कई उमरकोट जे अंदरि, उनजी हिननि हिमायत कई, हालांकि सबूत मौजूद आहिनि, उन माण्हू अल्लाह ताला जी, अल्लाह जे रसूल जी, हत्ता के शिया जे 12 इमामनि जी तौहीन कई, सबूत मौजूद आहिनि। लेकिन उनजी हिमायत छो त राज़ी करणो आहे जिन खां पैसा वठणा आहिनि। लेकिन इहे पंहिंजे दिमाग़ मां ॻाल्हि कढी छॾी। ऐं सिर्फ़ तव्हांजे साम्हूं हर जॻह ते चवां थो, केतिरा बि ज़ोर लाइन तव्हीं सिंध वञो, इस्लाम खे ख़त्म नथा करे सघो। इस्लाम आइडियोलॉजिकल सुपर पावर आहे, नज़रियाती सुपर पावर आहे। केतिरा बि ज़ोर लॻायो, कॾहिं तव्हां कामयाब न थींदो। तव्हांजो मुक़द्दर नाकामी आहे। नामुराद आयो, नामुराद रहंदा। इंशाअल्लाह ते माण्हू न मौजूद आहिनि मुजाहिद, जुरत लाइ जो तव्हीं कुझु करे वञो इंशाअल्लाह ताला। बल्कि आउं चवंदुसि असांजी एजेंसियुनि खे, मुल्क जे ज़िम्मेदार इदारनि खे, जेके माण्हू इस्लाम जा मुखालिफ़ आहिनि, से यादि रखो पाकिस्तान जा मुखालिफ़ आहिनि, पाकिस्तान जा मुखालिफ़ आहिनि। इन्हनि खे छूट न ॾियो, वरना हिन मुल्क जो नुक़सान थींदो। सिर्फ़ दीन जो, मुल्क जो नुक़सान थींदो। अखियूं पटियो पंहिंजूं। अल्लाह अकबर। दोस्तों, उन खां पोइ ॿियो वॾो जेको फितनो असांजे हिन मुल्क जे अंदरि मौजूद आहे, उहो आहे सूफ़ियत जो फितनो। तव्हां ॾिठो हूंदो दहरिया जेके अल्लाह खे मञी न कोन, मज़ेदार ॻाल्हि, हू त अल्लाह खे मञी न कोन, पर वरी सूफ़ियत जा लंबरदार। सूफ़ियत जा लंबरदार छो? कॾहिं तव्हां नोट कयो, हिकिड़े पासे दहरियो,
बे पासे सूफियत की वकालत करे पियो छो इन जे करे मुझे जुमले के गंढ ॾेई छॾियो त सूफियत या तसव्वुफ मज़हब जे रूप में मज़हब जो इनकार हर दायरो तव्हांखे सूफी नज़र ईंदो सूफियत दर हकीकत दीन इस्लाम जो इनकार है मुतवाज़ी मुकाबले में पैरेलल दीन है वॾो मौज़ू आहे ऐं सिर्फ़ मिसाल पेश करियां थो वहदतुल वजूद जहिड़ो गंदो अक़ीदो जिनी माना चाहे त कायनात में वजूद हिक बस तेरे सूफी ला मौजूद इल्लल्लाह अल्लाह का सवाइ को भी मौजूद कोने माना जेकी कुछ ॾिसो पिया इंसान नऊज़ बिल्लाह जानवर पखी हर शय खुदा है वजूद आई हिकिड़ो हर शय खुदा है सऊदी अरब जो हाणे मुफ्ती आज़म शेख सालेह बिन फौज़ान हफ़िज़हुल्लाह हाणे 8 ॾींहं खनि थिया आहिनि ऑर्डर थियो आहे हिन दौर जो अज़ीम सलफ़ी आलिम आहे उन जा फतावा आहिनि अल मुंतका जे नाले सां मूं वटि 5 जिल्दनि में उन जे ॿिए जिल्द में हिकिड़े माण्हू सुवाल कयो आहे शेख जेके वहदतुल वजूदी आहिनि तिन जे बारे में तव्हांजी राय छा आहे शेख जो जुमिलो ॿुधजो कंहिंखे तहक़ीक़ करणी आहे त नेट ते वञी ॾिसे 5 जिल्द में मोटन अंदरा मौजूद आहे चए थो हम अकफरो अहलिल अर्ज़ वहदतुल वजूदी धरती ते रहण वारा बदतरीन काफिर है सलफी उलमा सऊदी अरब जा डिजन कोन था हक बयान करें बदतरीन काफिर है छो हिंदू 33 करोड़ खुदा जो पुजारी है पर वहदतुल वजूदी हर शय जो पुजारी है हर शय के खुदा समझे हिंदू मत में 33 करोड़ खुदा की पूजा है मता जो डॉक्टर दलफी डटो पियो होने धरूबन आडवाणी जो किताब मुझ मौजूद है रमेश चंद्रा दत्त जो किताब मुझ मौजूद है हिस्ट्री ऑफ एंशिएंट इंडियन सिविलाइजेशन मौजूद है वो लिखे तो 330 मिलियन खुदा जा हिंदू पुजारी आहिनि वो लिखे तो 33 करोड़ खुदा जा पुजारी आहिनि बेरूबन आडवाणी कदीम सिंध गरीब तादाद आए लेकिन वहदतुल वजूदी चवे तो हर शय खुदा है शेख चाचो बदतरीन काफिर है हाणे 2 हवाला पेश करियां तो तव्हांजे साम्हूं पहिरियों हवालो तज़किरतुल औलिया जो आहे मशहूर किताब बाज़ार मौजूद आहे इन जो हिकिड़ो सूफियो अबू बकर शिबली मरण जो वक़्तु आयो माण्हुनि तलकीन कई त बाबा चओ ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जे नबी जो हुक्म आहे न उनखे तलकीन करियो ला इलाहा इल्लल्लाह जे चयो आख़िरी कलाम जो हुजे बशर्ते अक़ीदो बि साॻियो हुजे पको ऐं पुख़्तो त उहो माण्हू जन्नत में दाख़िल थी वियो जो आख़िरी कलाम ला इलाहा इल्लल्लाह हुजे हिनखे चयो त साईं ला इलाहा इल्लल्लाह ते चओ ला इलाहा इल्लल्लाह छो चओ छाजे लाइ चओ हिते खुदा खां सवाइ का शइ आई कोन हर शइ खुदा है ऐं छो चवां ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह खां सवाइ को मौजूद आहे कोन हिते त हर शइ खुदा है खुदा खां सवाइ ऐं कुझु ॿियो निशानी कोन थो वही सोचो हर शइ खुदा अल्लाह तौफ़ीक़ कीअं ॾींदो हिननि खे त ला इलाहा इल्लल्लाह चवनि जेके हर शइ खे खुदा करे वेठा हुजनि कीअं तौफ़ीक़ ॾींदो तव्हांजो शाह अब्दुल लतीफ़ बिटाई चवे थो कल्याण आडवाणी वारो किताब मौजूद आहे चए थो सब में पुनू पाण कीने ॿियो बरोच रे सब में पुनू पाण हर शइ जे अंदरि ख़ुदि खुदा आहे कीने ॿियो बरोच रे बरोच खां सवाइ को ॿियो कोन्हे हिते अल्लाह ताला जी तौहीन कई वई आहे रब खे बरोच बि चयो आहे पुनू बि चयो पुनू कहिड़ो आशिक हो न रब के आशिक जा नाला ॾिबा आशिक जा नाला वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा अल्लाह जा सब नाला इंतहाई सुहिणा आहिनि उन्हनि नालनि सां अल्लाह खे सॾियो उहे नाला जेके क़ुरान में मौजूद आहिनि उहे नाला जेके प्यारे पैगंबर ॿुधाया आहिनि उन खां सवाइ रब खे ॿियो नालो ॾियणु इल्हाद आहे अल्लाह खे पुनू बरोच ज़ुल्म ते ॾिसो हिया वहदतुल वजूद जेको तव्हां खां रब जी गुस्ताखी कराए थो हिकिड़े आशिक जो नालो अल्लाह ताला खे अल्लाह अकबर वॾो फितरो आहे इहो तंहिंजे करे त सिंध हुकूमत कोशिश कई त ब्रिटिश जे अंदरि असीं हिकिड़ी माना यूनिवर्सिटी ठाहियूं सूफियत जे बारे में
तात माण्हुनि खे दीन खां परे करे उहा दीनी जेका तौहीद जी गैरत आहे सां ख़त्म करे छॾे। मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो अब्दुल ख़ालिक शर वारो, यकीन ॼाणो ऐं अल्लाह जो कसम खणी चवां थो, जंहिं ॾींहुं तौहीद जी गैरत मोकिलाए वई दीन कोन रहे। पाण में तौहीद जी गैरत पैदा कयो, केरु कावड़ जी पर अल्लाह जो कसम को न बुलाए, को खौफ न आहे, हिकिड़े ॾींहुं मरणो आहे, लेकिन अल्लाह जी तौहीद ते को समझोतो कोन थींदो। तौहीद खोले बयान कबी, कंहिंखां न ॾिजो, ज़ुल्म कोन्हे। रब जी तौहीद ते असां समझौता करे छॾिया दुनिया जे मफ़ादनि ख़ातिर। तंहिंजे करे छो पिया इदारा खोलिया वञनि, तव्हां त माण्हुनि जी दिलि मां तौहीद जी मोहबत खे ख़त्म कयो वञे। जॾहिं तौहीद वई हली न, कुझु कोन रहे, उहो हथे ख़ाली रहिजी वेंदो, का शइ कोन रहंदी। तौहीद जेकॾहिं मोकिलाए वई, ही बेदीन जेके आहिनि पैसा खरबे रुपया लॻाइनि पिया। अमेरिका जो इदारो आहे रैंड कॉर्पोरेशन, असां बि हवाला ॾिना आहिनि, मूं बि ॾिनो आहे, साईं मोहम्मद जुमन साहब हवालो ॾिनो आहे। उन्हनि माना जेका अमेरिकन हुकूमत खे सिफारिश कई आहे त मुस्लमान मुल्कनि में सूफ़ियत खे हथी वठरायो, सूफ़ियत खे हथी वठरायो। छो? उहो अक़ीदे जी गैरत वेंदी हली, जिहाद जी गैरत वेंदी हली, कंहिं कम जो कोन रहंदो। सभु दुनिया जा मज़हब सचा, तौहीद वारो मज़हब सचो, ऐं जेको 33 करोड़ ख़ुदानि जी पूॼा करे सो बि सचो। जेकॾहिं सभु मज़हब सचा आहिनि, पोइ अल्लाह पैगंबर छो मोकिलिया, छो शहीद थिया, छो अल्लाह जे प्यारे पैगंबर खे पत्थर लॻा, छो पाण खे मक्को छॾियो पियो। जेकॾहिं सभु मज़हब सचा आहिनि, हिकिड़ो उहो मज़हब इस्लाम जेको अल्लाह जी तौहीद जी ॻाल्हि करे उहो बि सचो, ऐं जेको बुतनि जी पूॼा जो सबक़ ॾे उहो बि सचो। ज़ुल्म जी हद कोन्हे। हिकिड़ो ई मज़हब सचो आहे जंहिंजे बारे में अल्लाह छा फरमायो, वमन यब्तग़ी गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आखिरति मिनल ख़ासिरीन। जे इस्लाम खां सवाइ को ॿियो दीन ॻोल्हियो, हरगिज़ उन खां क़बूल कोन कयो वेंदो, क़यामत ते ॾींहुं नुक़सान वारनि मां थींदो। हिकिड़ो ई इस्लाम, ॿियो कोन। टियों फितनो दोस्तो इन दौर जे अंदरि हिकिड़ो ॿियो वॾो पैदा थियो आहे, जंहिंजो थोरो ज़िक्र अॻु में करे चुको आहियां। सहाबा खे घटि वधि ॻाल्हाए, ख़तरनाक फितनो। ख़बर अथव इहो फितनो एॾो ख़तरनाक आहे, मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, सहाबा जे बारे में तव्हां बदगुमान थी वियो, दीन इस्लाम कोन रहंदो। छो? आऊं तव्हां खां पुछां थो, मुंहिंजे सुवाल जो जवाब ॾिजो, क़ुरान कंहिं पहुचायो? सहाबा। हदीसूं कंहिं पहुचायूं? सहाबा किराम। ही क़ुरान जेको असां मुसहफ़ जी सूरत में मौजूद आहे, इहो गॾु करायो सैयदुना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु। हदीसूं सहाबा पहुचायूं। जेका हदीस ॾिसो था अल्लाह जे नबी खां पहिरीं कंहिं ॿुधी, सहाबी ॿुधी, बाद में हेठे रावी आहिनि, उहे जेके से माना मुहद्दिस ताईं सनद पहुचे थी, उहो किताबनि में नक़ल करे वियो हुयो, लेकिन अल्लाह जे रसूल खां ॿुधण वारा सहाबी हुआ। सहाबी हटाए छॾियो, न क़ुरान रहंदो न हदीस रहंदो, न क़ुरान न हदीस, बल्कि हिकिड़ो अहिड़ो दलील ॿुधाईंदो न जेको सहाबा जो गुस्ताख आहे, उन जे ॾाते चोर दलील आहे जंहिंजो हुन वटि जवाब ई कोन्हे। चवंदा आहिनि त बाबा अल्लाह जे रसूल जी वफ़ात खां पोइ मुर्तद थी विया, सवाइ 3 ॼणनि जे, अबू ज़र ग़िफ़ारी, सलमान फारसी ऐं पियो मिक़दाद बिन असवद, 3 खां सवाइ हर मुर्तद थी विया, नऊज़ बिल्लाह। हाणे सूरह तौबा नाज़िल थी 9 हिजरी में, सही बुखारी जी हदीस आहे, सभ खां आख़िर में नाज़िल थियण वारी जेका सूरत आहे सूरह तौबा आहे। अल्लाह जे नबी जी वफ़ात खां तक़रीबन 1.5 या पौणा 2 साल अॻु में या आख़िरी सूरत नाज़िल थी आहे। उन जी आयत नंबर 100 में अल्लाह मुहाजिरीन ऐं अंसार जे लाइ ऐं जेके उन जी एहसान सां पैरवी कंदा उन्हनि लाइ पंहिंजी दाइमी रज़ामंदी जो ऐलान बि कयो आहे, जन्नत जो ऐलान बि कयो आहे। والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه। मुहाजिरीन ऐं अंसार मां जिन इस्लाम क़बूल करण में सबक़त कई, अगराई कई, पहिरियां ई क़बूल कयऊं, ऐं जेके उन जी जिन इताअत कई, पैरवी कई, इत्तबा कई एहसान सां, अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको, उहे अल्लाह खां राज़ी थी चुको। हाणे ही सूरत नाज़िल थी 9 हिजरी में, अल्लाह जे नबी वफ़ात कई 11 हिजरी में। हाणे मूंखे ॿुधायो
जे कदे सहाबा अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ मुर्तद थी न हा त अल्लाह जेको आलिमुल ग़ैब आहे सो उन्हनि जे लाइ दाइमी रज़ामंदी जो ऐलान करे भई तोखे ख़बर कोन्हे सुभाणे छा थींदो, मूंखे ख़बर कोन्हे। अल्लाह त आलिमुल ग़ैब आहे न, उनखे ख़बर आहे छा थींदो मुस्तक़बिल में। जेकॾहिं को चवे थो रब खे ख़बर न आहे मुस्तक़बिल जी, काफ़िर आहे। रब ॼाणे थो मुंहिंजा इहे बाना सॼी ज़िंदगी दीन ते क़ाइम रहंदा, मौत दीन ते थींदनि, ईमान ते थींदनि। अल्लाह दाइमी रज़ामंदी जो ऐलान करे छॾियो। जेके मुर्तद थियण वारा जेकॾहिं हुजनि हा, रब रज़ामंदी जो ऐलान कीअं करे हा, कीअं करे हा, मूंखे ॿुधायो त सही। अल्लाह जे नबी फरमायो ला तसुब्बू सहाबी, मुंहिंजे सहाबा खे गार न ॾिजो। लौ अन्न अहदकुम अनफक मिस्ल औदिन ज़हबन मा बलग मुद्द अहदिहिम वला नसीफहु। बुखारी जी रवायत। जेकॾहिं अवां मां को माण्हू जेको सहाबी न आहे, जेकॾहिं जबल ओहद जेतिरो सोन ख़र्च करे, जबल ओहद केतिरो डिघो आहे, तक़रीबन 7 किलोमीटर। 7 किलोमीटर घणो वज़न थींदो। दुनिया जी का साइमी आहे, तराज़ू आहे, मीज़ान आहे, तोरे सघे केतिरो वज़न थींदो। अल्लाह फरमाए थो तव्हीं एतिरो सोन ख़र्च करे छॾियो ऐं मुंहिंजो सहाबी पाटी अन्न जी ख़र्च करे, तव्हीं सवाब खे नथा पइजी सघो। या सहाबा जो दर्जो। बल्कि शेख सुबई बिन हसन अल्लाह सलफी आलिम हो, हाणे गुज़ारियो अथसि। उन किताब लिखियो औज़ान जे बारे में, लिखे थो अध मुद्द माना 272 ग्राम। घणा ग्राम? 272 ग्राम। तव्हीं जबल ओहद जेतिरो सोन ख़र्च करियो। अॼु हिकिड़ो तोलो 3 लख खां मथे आहे ऐं सहाबी 272 ग्राम अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे, तव्हीं नथा पहुची सघो हुनजे सवाब खे। कोई अंदाज़ो लॻाए छा मुंहिंजो दर्जो आहे, केॾा वज़ीम इंसान हुआ। लेकिन जेकॾहिं को माण्हू बदबख्त उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाए, उन्हनि जे बारे में चवे त इहे गुमराह थी चुका, दुनिया जा पुजारी हुआ, उनजो ईमान सही न आहे। याद रखी छॾियो मुंहिंजो हिकिड़ो नुक़्तो, सहाबा जे दरमियान जेके जंगियूं लॻियूं आहिनि, उनजो बुनियाद बदनियती कोन्हे, ग़लत फहमी आहे। ग़लत फहमी जे करे ॿाहिरि बि पाण में विड़ी सघनि था, मुमकिन आहे। ग़लत फहमी आहे, बदनियती कोन्हे। तंहिंजे करे हिक ॿिए खे दुआऊं बि ॾींदा हुआ। शिया जो किताब आहे ब्यारुल अनवार मूं वटि मौजूद आहे, 110 जिल्दनि जे अंदर। उनमें लिखियल आहे त सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु सिफ़ीन में जंग कई सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु सां, ऐं जंग जमल बि थी। जॾहिं पुछियो वियो उन्हनि जे बारे में तव्हां छा था चओ, तॾहिं चयाई ख़ुसूसन अहले सिफ़ीन जे बारे में त हुम इख़वानुना बग़ाव अलैना, इहा असांजा भाइर हुआ, जिन असांजे ख़िलाफ़ बग़ावत कई, उहा असांजा भाइर। सैयदना अली नऊज़ बिल्लाह काफ़िर कोन थो चवे, मुनाफ़िक़ कोन थो चवे, भाइर चवे थो, मुसलमान समझे थो। तंहिंजे करे मशहूर शिया जो किताब आहे अल अमारी तुसी जो, उन में रिवायत हज़रत अली खां उसीकुम बिअसहाबि नबीयकुम ला तसुब्बूहुम, ऐं तव्हांखे प्यारे पैगंबर जे सहाबा जे बारे में वसियत करियां थो, उन्हनि खे घटि वधि न ॻाल्हाइजो। नाजुल बलागा जंहिंजो नालो वठी थो, छा लिखियलु आहे? लक़द रअयतु असहाब मुहम्मदिन फमा अरा अहदम मिनकुम युशबिहु। सैयदना अली चवे थो त मूं अल्लाह जे नबी जा सहाबा ॾिठा पंहिंजी अखियुनि सां, अवां मां को बि हिकिड़ो उन्हनि जहिड़ो कोन्हे, को बि अवां मां उन्हनि जहिड़ो कोन्हे। मूं प्यारे पैगंबर जा सहाबा ॾिठा आहिनि। बल्कि इन ई किताब में लिखियलु आहे, सैयदना मुआविया खे हिकु दफ़े हज़रत अली चयो, मुआविया तूं पंहिंजो हिकिड़ो माण्हू ॾे ऐं पंहिंजा 10 साथी ॾियण जे लाइ तयार आहियां। माना एॾा गद्दार हुआ, एॾा गद्दार हुआ, तूं पंहिंजा हिकिड़ो माण्हू ॾे ऐं पंहिंजा 10 ॾियण लाइ तयार आहियां। हिकिड़ो हवालो इन नाजुल बलागा जो, ॿियो हवालो किताब आहे अल्लामा तबरसी जो अल एहतिजाज। अल एहतिजाज तबरसी मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहे, साॻियो हवालो मौजूद आहे। मुआविया हिकिड़ो माण्हू ॾे ऐं पंहिंजा 10 माण्हू बदिले में ॾियण लाइ तयार आहियां। इहे एॾा ख़ाइन आहिनि, जेकॾहिं आऊं इन्हनि प्यालो रखां उनजो कुंडो बि खणी वेंदा। हज़रत अली चवे थो रज़ी अल्लाह अन्हु इन नाजुल बलागा जे अंदर
इहो वॾो फितरो अॼु तव्हांजे ॿुधाईंदो हलां देवबंदी मक्ते फिक्र जे अंदरि पैदा थी चुका आहिनि सहाबा जे बारे में नफ़रतूं फैलाइनि पिया अहिड़ा पैदा थी चुका आहिनि बरेलवियुनि जे अंदरि अहिड़ा अहल हदीस जे अंदरि पंजाब में पैदा थी चुका हिकिड़ो चवंदो त आउं 10 तारीख़ ते घोड़ो बि कढंदो आहियां इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि घोड़ो केरु कढंदो मोमिन कढंदो जंहिंजो को सबूत ई कोन्हे हज़रत अली सफ़र हज़रत हुसैन तो सफ़र कयो आहे उठनि ते तव्हांजो किताब बिहारुल अनवार अल इरशाद शेख मुफीद जो उन ज़माने मशहूर शाहरुख फरज़दक उन दफ़े जॾहिं हज़रत हुसैन हज़रत वञे पियो माना त पंहिंजो कूफे ॾांहुं त उठ बीठल आहे तॾहिं जी लेमन हाज़ल कितार अरबी में चओ उठनि जी कतार ही उठनि जी कतार कंहिंजी आहे मान चई सैयदना हुसैन पंहिंजा ॿार बचा वठी वञे पियो कूफे अल इरशाद शेख मुफीद जो किताब बिहारुल अनवार अल्लामा नालो छा बाक़िर मजलिसी उन जो किताब ये अवां जी किताब में लिखियल आहे उठनि ते सफ़र बल्कि हिकु जॻह ते हुसैन पंहिंजी ॾाची खे चए थो हाज़िहि नाक़ती ही मुंहिंजी ॾाची अवां जी किताब में हवाला आहे ऐं एॾो वॾो सफ़र कॾहिं घोड़नि ते तय थींदो बि कोन्हे इहो उठ एतिरो ताक़तवर जानवर आहे उन बर्दाश्त करे जाबरू इलाइक़ा हुजनि रेगिस्तानी इलाइक़ा हुजनि उठ सफ़र कंदो आहे घोड़े जो सबूत ई कोन्हे लेकिन ही चवे थो अहल हदीस जो आलिम ऐं घोड़ो कढंदो आहे ज़ुल्म कोन्हे असां हक़ जी पंहिंजे इमाम इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैहि जॻह ते लिखियो आहे त मुंहिंजो जेको शेख आहे उहो मूंखे ॾाढो महबूब आहे पर हक़ मूंखे पंहिंजे शेख खां ज़्यादा महबूब आहे मुंहिंजो शेख मूंखे महबूब आहे उस्ताद पर हक़ उन खां वधीक महबूब आहे वलाकिन्नल हक़ अहब्बु इलैना हक़ मूंखे उन्हनि खां वधीक महबूब आहे हक़ जी ॻाल्हि कबी चाहे अहल हदीस ग़लति हूंदो उनजो विरोध कंदो अल्लाहु अकबर दोस्तो उन खां पोइ ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो ॿियो फितनो दौर जे अंदरि आहे काइम थिए पियो उहो आहे गैर मुस्लिम सां मुशाबत जीअं हाणे मूं तव्हांखे ॿुधायो ही जेके तरक़ी पसंद बेदीन लॾो उहो चवे थो जेकॾहिं असां के हिंदू खे मुबारक ॾिनी इन ॾियारी जी होली जी मंदिर में वियासीं छा थी पियो ख़बर अथो जेकॾहिं तव्हां के शिरकिया अमल में शरीक आहियो या उन ते राज़ी आहियो त तव्हां बि शिरक करण वारा आहियो अल्लाह ताला सूरह अल फुरकान जे अंदरि 72 नंबर आयत उन आख़िरी आयत में फरमायो आहे त इबादुर रहमान जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि फरमाई वला यशहदून ज़ूर उहे कूड़ में शरीक नथा थियनि ऐं अज़ूर जी ॿी माना आहे त उहे मुशरिकनि जूं ईदूं जे किनतिन में शरीक नथा थियनि इमाम मुजाहिद ज़हाक बिन मुज़ाहिम अबू आलिया रबी बिन अनस वरा ताबईन उहे चवनि था मुराद आहे आयातुल मुशरिकीन मुशरिकनि जी ईदनि में ये मोमिन शामिल कोन थींदा अल्लाहु अकबर मूंखे ॿुधाइजो बुनियाद आहे छा दीवारी जो बुनियाद छा आहे एनसाइक्लोपीडिया ब्रिटानिका में मौजूद आहे 32 जिल्दनि जे अंदरि 1995 जो एडिशन उन जो 4 नंबर जिल्द 134 नंबर सफ़ो दीवाली जे बारे में लिखे थो त हिंदू सम्झनि था त इन ई 5 ॾींहनि जे अंदरि लक्ष्मी देवी असांजे घर में अचे थी जेका दौलत ॾियण वारी देवी आहे उनजी पूॼा कंदा इन जे पोयां शिरक आहे ये ॾिहाड़ा शिरक आहिनि ऐं शिरकिया ॾिहाड़नि जे अंदरि शिरकत करण उनखे मुबारक ॾियण माना गोया तव्हीं शिरक जी मुबारकबाद ॾियो इमाम इब्न क़य्यिम आकाम अल ज़िम्मा जे अंदरि लिखियो आहे 2 जिल्दनि जे अंदरि मुंहिंजो मौजूद आहे उन में लिखियो अथसि हराम आहे गैर मुस्लिम जा शिरकिया ॾिहाड़ा उन ते उनखे मुबारकबाद ॾियण हराम आहे इहो कमु छो तव्हां शिरक जी ताईद करियो पिया तव्हां ताईद करे रहिया आहियो शिरक खे हथी ॾियो पिया तव्हांखे ॿुधायो क़ुर में जा 2 दलील ॾियां थो जेकॾहिं के जाइ ते अल्लाह ताला फरमाए थो
तव्हीं वेठा आहियो ऐं के माण्हू अहिड़ा बदबख्त आहिनि जेके अल्लाह जी आयतनि जो इनकार कनि था या मज़ाक उॾाइनि था। सूरह निसा जी आयत 140 नंबर। हाणे तव्हां ते वेठा आहियो, हिते घणो करे इहो थींदो आहे, ऐं पाण बि गवर्नमेंट मुलाज़िम रहियो आहियां, अहिड़ा बदनसीब हूंदा आहिनि जेके कचहरियुनि में दीनी जेके मनात आहिनि आकाम तिन जो मज़ाक उॾाईंदा आहिनि। मोमिन खे छा घुर्जे करणु घुर्जे, या त हुनखे रोके या उथी रवानो थी वञे। मूंखे यादि आहे, अल्लाह रियाकारी खां बचाए, असांजी मीटिंग हुजे पोलियो जे हवाले सां, तक़रीबन सम्झां थो क़रीबन 18 साल थिया। हिकिड़ो बदबख्त नालो कोन थो वठां, डॉक्टर हो, उन सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे बारे में ग़लत लफ़्ज़ चया, पूरो हाल भरे रहो। क़रीबन 75 डॉक्टर वेठा हुआ, 75 डॉक्टर। ऐं तव्हां उथियो आहियो, सिधो वञी गले मां जलेमांसि, गले मां जले। मुंहिंजो ॻाल्हि ॿुधे त बकवास तो कई आहे, आईंदा करे कई इन सिरे मां गोलियूं आर पार हूंदई। कौन छॾींदो तोखे बदबख्त? मूं सोचियो ही डॉक्टर इतना वेठा आहिनि, शायदि मूंखे नाराज़ थियनि, पर ॾिसो अल्लाह मदद पंहिंजे ॿारनि जी कीअं थो करे। उथी बीहरा, डॉक्टर साहिब तव्हां भलो कमु कयो, इन ज़ालिम जो वात तव्हां बंदि करे छॾियो। यकीन ॼाणो अहिड़ो डिॼी वियो, जॾहिं मूंखे ॾिसंदो आहे त ॿधी बीहरा, जॾहिं ॾिसंदो। मोमिन गयूर हूंदो आहे, बुज़दिल कोन हूंदो आहे, हिम्मत न आहे, उथी वञो, वियो न। फला तक़उदू, अल्लाह फरमाए उते न वियो। इन्नकुम इज़म मिस्लुहुम, जेके उते वेठल रहिया तव्हीं बि उन्हनि जहिड़ा आहियो। इन्नकुम इज़म मिस्लुहुम, बेशक तव्हीं बि उन्हनि जहिड़ा थींदो। ये कुरान जी आयत आहे। मज़ाक उॾायो पियो वञे, कुफ्र कयो पियो, ते वेठा आहियो, तव्हां बि उन्हनि जहिड़ा आहियो। हिक जगह ते फरमायाई, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ू आबाअकुम व इख़वानकुम औलिया इन इस्तहब्बुल कुफ्र अलल ईमान व मन यतवल्लहुम मिनकुम फउलाइका हुमुज़ ज़ालिमून। ऐं ईमान वारो, अवी पंहिंजनि पीअरनि खे ऐं पंहिंजनि भाइरनि खे दोस्त न बनायो। ॾिसो, पीउ पंहिंजो वालिद भाइर, उन्हनि खे दोस्त न बनायो जेकॾहिं कुफ्र खे इस्लाम जे मुक़ाबले में पसंदि कनि, कुफ्र खे तरजीह ॾिन, कुफ्र के इस्लाम के मुकाबले में तरजीह दी, उन्होंने के दोस्त न बनायो। जेकॾहिं तव्हां दोस्त बनाईंदो, अल्लाह फरमाए थो यही जालिम, यही जालिम है। पीउ ऐं भाउ खां वॾो को रिश्तो आहे? ही ॾिसो क़ुरान छा थो चवे, पर सभ खां वॾो मोमिन जो रिश्तो पंहिंजे रब सां। रब जी गुस्ताखी थींदी, प्यारे पैगंबर जी गुस्ताखी थींदी, सहाबा जी थींदी, अहले बैत जी थींदी, असीं बर्दाश्त न कंदासीं, भले पीउ हुजे या भाउ हुजे। फरमाई पीउ खे, पंहिंजे पीअरनि खे, पंहिंजनि भाइरनि खे दोस्त न बनायो जेकॾहिं इस ईमान जे मुक़ाबले में कुफ्र खे तरजीह ॾे। ही क़ुरान जो आयत है। अल्लाह जे नबी केतिरे क़दर मुखालफ़त कई, केतिरे क़दर गैर मुस्लिम सां मुखालफ़त कंदा हुआ इरादतन। जॾहिं क़ुरान जी आयत नाज़िल थी त मुसलमानों हैज़ जी हालत में औरतनि खां परे रहो। आयत नाज़िल थी, यहूदी छा कंदा हुआ, जो जॾहिं औरत हैज़ जी हालत में हूंदी हुई त उनखे घर में कढी छॾींदा हुआ, गॾु खाईंदा पीअंदा कोन हुआ। साहब हली आया अल्लाह जा रसूल, अल्लाह ताला हुक्म ॾिनो आहे औरतनि खां परे रहो, तॾहिं पाण फरमाईंदा इस्नऊ कुल्ल शैइन इल्ला निकाह, सिर्फ़ु तव्हांखे हम बिस्तरी कोन्हे करणी, बाक़ी जाइज़ कम करे सघो था। बाक़ी जाइज़ कम, खोलिया कोन थो ॻाल्हि खे, बाक़ी जाइज़ कम तव्हीं करे सघो था, हम बिस्तरी कोन्हे करणी जेकॾहिं औरत हैज़ जी हालत में हुजे। जॾहिं यहूदियुनि खे ख़बर पई तॾहिं छा था चवनि, मा युरीदु हाज़ा रजुल ऐं यदा मिन अमरिना शैअन इल्ला ख़ालफ़ना फ़ीह। मुस्लिम जी हदीस थी, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर मुआमिले में असांजी मुखालफ़त करे, हर मुआमिले में ऐं मुखालफ़त कंदा हुआ। पाण फरमाइनि था सल्लू फ़ी निआलिकुम, जुती पाए नमाज़ पढ़ो। छो यहूदी जुती पाए नमाज़ कोन था पढ़नि? अॼु पाण वटि बि आहिनि, मस्जिदूं ठीकु आहिनि, पकियूं आहिनि, जुती पाईंदा सुगंदगी थींदी, पर नमाज़ जनाज़ा जॾहिं मैदान में पढ़ो था तॾहिं अमल करियो, तॾहिं अमल करियो। अमल कीअं थींदो? भला जुती खे पाणी सां धोइबो छा? न। पाण सुगरा फरमाइनि था, अवां मां को बि माण्हू जुती में नमाज़ पढ़णु चाहे, पहिरीं हुनजो तर ॾिसे, गंदगी लॻल आहे ज़मीन ते रगड़े, धोइण जी ज़रूरत न आहे, उन खां पोइ नमाज़ पढ़ी सघे। असां वरी एॾा अकाबिर कुलमंद आहियूं, जुती लाइ वरी मथां चढ़ियो बीठा हूंदा आहियूं,
जुती हेठ पई आहे मथां चढ़ियो बीठा आहियो पर पाइयो कोन था छो सुनत अमल कोन था करियो या अल्लाह जे नबी हुक्म आहे यहूदी जुती पाए नमाज नथा पढ़न तव्हां जुती में नमाज पढ़ो जॾहिं मैदान आहे कचो पट आहे तॾहिं त पढ़ो न ॾिसो केतिरे क़दुरु मुखालफ़त कंदा हुआ हदीस जे अंदरि अचे थो पाण सोगरा फरमाइनि था रोज़ा रखो था सहरी कदा करियो छो त यहूदी अहले किताब सहरी कोन था कनि रोज़ो जल्दी खोलियो यहूदी देर सां खोलीनि था मुखालफ़त उन दौर में यहूदी दाढ़ी रखंदा हुआ दाढ़ी जो रंग सफेद हूंदो पाण फरमाईंदा दाढ़ी जो रंग बदलायो कारे खां बचो ॻाढ़ो हुजे ब्राउन हुजे ग्रे हुजे कहिड़ो बि हुजे पर कारो रंग न करियो बाक़ी ॿिया रंग जाइज़ आहिनि गय्यरु शय सफेदी खे बदिलाए छॾियो पाण मुखालफ़त कनि था हर जाइ ते यहूद ऐं नसारा जी मुखालफ़त ॾिसो पाण जॾहिं मदीने आया मदीने वारा छा कंदा हुआ ॿिनि ॾियाणनि ते रांदि रूंद कंदा खेल तमाशो कंदा हुआ बुत जी पूजा कोन कंदा मज़ेदार ॻाल्हि इहा ॿुधाईंदो न बुतनि जी पूजा कोन हुई रांदि रूंद कंदा हुआ खेल तमाशो कंदा तॾहिं पाण फरमाइनि था अल्लाह तव्हांखे इन जे बदिले में ॿ ॾींहं ॾिना आहिनि ॿ ॾींहं बदिले में ॾिना आहिनि हिकिड़ो ईद उल फितर ऐं ॿियो ईद उल अज़हा ॾिसो अल्लाह जे नबी उहे जालियत वारा ॾींहं बरक़रार कोन रखिया हालांकि उते बुत परस्ती कोन हुई पर जालियत जा ॾींहं हुआ फौरन फरमाइनि था अल्लाह बदिले में तव्हांखे त बहितर ॾींहं ॾिना आहिनि ईद उल अज़हा ईद उल फितर उनखे बदिलाए छॾियो पाण फरमाइनि था हदीस आहे छो त यहूदी नसारा ॿ ॾींहं जेके से ईद करे माना मल्हाईंदा हुआ छंछर जो ॾींहुं यहूदियुनि जो आचर जो ॾींहुं ईसाइनि जो इब्न हिब्बान जी हदीस आहे त पाण इन ॿिन्ही ॾींहंनि ते रोज़ो रखंदा हुआ फरमाईंदा इन्नी अना उहिब्बु अन उखालिफकुम अना उहिब्बु अन उखालिफकुम ऐं चाहियां थो हिन जी मुखालफ़त करियां तव्हांजी उखालिफहुम हिननि जी मुखालफ़त करियां यहूद नसारा जी उहे ईद कंदा हुआ छंछर ऐं आचर ते पाण सगोरा रोज़ो रखी मुखालफ़त कंदा हुआ यहूद नसारा जी अना उहिब्बु अन उखालिफहुम वही सोची अल्लाह जे नबी हर जाइ ते मुखालफ़त कई आहे ऐं असां वञी हिंदुनि सां ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि में नोट कंदा हलो हिंदू असांजे मुल्क में रहे थो पाड़े सिरिया उसने अखलाक सां पेश अचे ग़रीब आहे मदद करियो बीमार आहे दवा थी ॾियो तकलीफ़ में अची वञे मदद करियो उसने सलूक करियो असांखे हुकुम आहे पाण सोराब कंदा हुआ न छोकिरो बीमार आहे यहूदी घर विया आहिनि तबियत पुछण यहूदी जो जनाज़ो लंघे थो माण्हू थी बीहनि था अल्लाह जे प्यारे पैगंबर उसने सलूक उन्हनि सां कयो आहे पर जॾहिं अक़ीदे जो मामिलो ईंदो तॾहिं को ठाह कोन थींदो अक़ीदे में उन्हनि सां ठाह कोन कबो छो त उनजो बुनियाद शिरक आहे इन ॾिहाड़नि जो इते ठाह कोन थींदो बाक़ी उसने सलूक करियो मने कोन्हे अल्लाह ताला क़ुरान में फरमायो सूरह मुमतहिना जे अंदरि जिन काफ़िरनि तव्हांखे तव्हांजे घरनि में जा नाहे कढियो तव्हां सां लड़ाई न कई अथनि रब तव्हांखे उन्हनि सां नेकी खां कोन थो रोके भले नेकी करे जेकॾहिं घरनि मां तव्हांखे कोन कढियो अथनि तव्हां सां लड़ाई न कई अथनि अल्लाह तव्हांखे कोन थो मने करे भले तव्हां नेकी करियो पर जिते शिरक अचे उते उन्हनि सां ताउन कोन कबो शिरकत कोन कबी इहो दीन इस्लाम आहे दोस्तो तमामु वॾो मौज़ू आहे सो ॿुधाईंदो हलां अल्लाह ताला खां दुआ घुरूं अल्लाह ताला असांखे जेके बि फितना मूं ॿुधाया इन खां सवाइ जेके फितना आहिनि रब्बुल आलमीन असांखे उन्हनि खां महफ़ूज़ रखे अल्लाह ताला असांजो मौत तौहीद ते फरमाए ईमान ते फरमाए ऐं अल्लाह ताला असांखे दीन ते हमेशा क़ाइमु रखे प्यारे पैगंबर जी मोहबत नसीब फरमाए ऐं अल्लाह ताला प्यारे पैगंबर जी इत्तबा जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।